नाज़रीन, गुलामुल्लाह शहर भरसां ॻोठ अशरफ चांडियो में फौत थी वियल नींगरी आमनत चांडियो जो लाश क़बर मां कढी बेहुरमती कंदड़ जवाबदार रफ़ीक चांडियो पुलिस मुक़ाबले में मारिजी वियो। सिविल सोसाइटी सियासी समाजी अॻवाननि पुलिस जी कारकर्दगी जी वाखाण कई आहे। रिपोर्ट कर रहा है तुफैल अहमद पंवर। 2 ॾींहं अॻु गुलामुल्लाह शहर भरिसां ॻोठ अशरफ चांडियो में फ़ौत थींदड़ 14 साला न्याणी आमनत चांडियो जी मैयत खे क़बर मां कढी लाश जी बेहुरमती करण बैदि लाश खे कमंद जे फसल में फिटो करण वारो वाक़ियो पेश अचण जी ख़बर बाअजिया पकड़ण खां पोइ पुलिस तहरीक में अची वई। SSP ठट्टो जाइ वारदात वारे हंधि पहुची जाइज़ो वरितो। ख़बर पई त न्याणी आमनत 2 ॾींहं अॻु बुखार सबबि इस्पताल में दौरान इलाज फ़ौत थी वई हुई, जंहिंखे मकामी क़ब्रिस्तान में दफ़नायो वियो हो। न्याणीअ जे लाश खे हिकु वहशी दरिंदे रफ़ीक चांडियो नाले शख़्स क़बर मां कढी सांस जिन्सी अवज़ पूरे थियण बैदि संदसि लाश कफ़न खां आजो करे कमंद में फिटो करे फरार थी वियो हो, जंहिंजी निशानदी फ़ौती न्याणीअ जे वालिद पुण कई हुई। जंहिं बैदि पुलिस फौरी तहरीक वठंदे SSP ठट्टो हिकु टीम तश्कील ॾींदे 3 DSPs ऐं 7 SHOs ते मुश्तमिल हिकु टीम जोड़े मुल्ज़िम जी फौरी गिरफ़्तारीअ जो हुकुम ॾींदे इन कम जी निगरानी पाण ख़ुदि करण लॻो। जंहिं बैदि राति देर सां घारो पुलिस SHO ममताज़ अली बरोई जी अॻवाणीअ में बाबड़ा मोरी घारो वेझो पहुती पुलिस मुताबिक़ वहशी दरिंदे रफ़ीक चांडियो मथिन फायरिंग शुरू करे ॾिनी। नतीजे में पुलिस फायरिंग सबबि वहशी इंसान गोलियूं लॻण सबबि मारिजी वियो, जंहिंजो लाश राति जो रूरल हेल्थ सेंटर घारो आंदो वियो, जंहिंखे संदसि वारसनि बि खणण खां इनकार करे छॾियो ऐं मक़ामी माण्हुनि पिणु अहिड़े वहशीअ जी तदफ़ीन संदन क़ब्रिस्तान में करण जी मुखालिफ़त करे छॾी। ॿिए तरफ़ पुलिस जी बहितर कारकिर्दगीअ खे ॾिसंदे ठट्टे जी अवाम खे सलामी पेश करण लाइ पुलिस स्टेशन घारो पहुची वई। इन मौक़े ते SHO घारो ममताज़ अली बरोई ऐं सिविल सोसाइटी आवाज़ न्यूज़ सां पंहिंजा वीचार वंडींदे चयो त राति लेट हावर्स में असांखे गुलामुल्लाह ऐं कंट्रोल खां मैसेज थियनि त को शकी जेको जवाबदार आहे रफ़ीक उहो जंगल तरफ़ निकितल आहे ऐं उन जी मुख़्तलिफ़ जायुनि खां नाकाबंदी कई वञे। पोइ अहिड़ी ॻाल्हियुनि खे मद्देनज़र रखंदे असां बावड़ा तरफ़ पंहिंजी मोबाइल जी पोजीशन मूव कई। उते असां पेट्रोलिंग में हुआसीं त बीठासीं त साम्हूं अंधेरे मां हिकु शख़्स निकितो, जंहिंखे टार्च असां हयो ऐं बीहण जो इशारो कयो त हुन असां ते डायरेक्ट सिधा फायर कया। पोइ जवाबी कार्रवाई में पुलिस फायर कया ऐं उहो बर मौक़े ते हलाक थी वियो। उनखे असां रूरल हेल्थ सेंटर घारो खणी आयासीं। उते उन जी शनाख़्त जेका छोकिरी जी वालिदा उहे ऐं जेका गुलामुल्लाह पुलिस बर वक़्तु उते रूरल हेल्थ सेंटर पहुचा, उनजी तस्दीक जेका आहे रफ़ीक चांडियो जे नाले सां। पहिरियों दफ़ो अॼु पुलिस खे असां सलामी अची ॾिनी आहे। छाहे जो असीं पाण नियाणियुनि वारा आहियूं, असांजा कंध शर्म सां झुकी विया, पर शाबस आहे ठट्टो पुलिस खे SSP जेके 3 DSP ऐं 7 SHOs जी जेका टीम ठाही, उन्हनि पंहिंजूं निंडूं फिटाए राति ॾींहुं महिनत करे उन वहशी जवाबदार खे जेको आहे इनकाउंटर में मारे छॾियो। सिविल सोसाइटी ऐं समाजी अॻवाननि पारां SSP ठट्टो डॉक्टर इमरान खान ऐं SHO घारो ममताज़ अली बरोई खे अजरकनि जा तोहफ़ा पेश कंदे खेनि गुलनि जा हार पिणु पाराया विया, जॾहिं त SSP ठट्टो पारां इन ज़ालिम खे मंतिक़ी अंजाम ताईं पहुचाईंदड़ पुलिस टीम में सर्टिफिकेट ऐं कैश इनाम पिणु विराया विया। तुफैल अहमद पंवर, आवाज़ न्यूज़, घारो।